अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब जी नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल तमिल जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बेल न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों ककर पंहिंजे सोट रेज़न खे चवंदो त ॻाल्हियुनि में हू केतिरो बि ज़ोर लाहिनि, पर तव्हां उन्हनि जे निॾ जे मथां लत ॾेई तव्हां उन जे मथां चढ़ी वञिजो त ठा असां जेसीं ताईं न कंदासीं जेसीं ताईं संग चटी नथो ॾियो वञे। रेज़न चवंदो त हा इहो बि ॾिसी वठंदासीं। तो हाणे तव्हांखे ॾिसण मटां मिलंदो त फ़ैसिलो ज़रूरु थींदो। फैसले में जेको सोडर जी महबूबा आहे यानी गुलपरी आहे उहो संग चटी में ॾिनो वेंदो इन्ही ककर खे। ऐं ॿिए पासे रेस मंसूर डेपी साहब खे चवंदो त मूं ख़िलाफ़ खॾ खोटरी पई वञे, पर मूं अहिड़ो को बि कमु नाहे कयो जेको कानून जे ख़िलाफ़ हुजे। डेपी साहब खे चवंदो त हाणे तूं अहिड़ो कमु कयो त मां तोखे अहिड़ो कमु करे छॾींदुसि जो तूं आईंदा पछताईंदे। ऐं ॿिए पासे अम्मा साइण मुराद जी फैमिली खे चवंदो त असांजा मर्द जेतिरी जिदोजाही हिन क़ौम लाइ कनि पिया त उन्हनि जो हिसो असां औरतुनि खे थियणो ई पवंदो। औरतुनि में इहो शौर पैदा करिणो आहे त औरत सिर्फ़ु घर जी चुल्ह ॿारण लाइ पैदा नाहे थी, पर हिन मुआशिरे खे पैदा करण लाइ औरत जो ख़ासि किरदारु आहे। औरत खे हिन मुआशिरे लाइ जाॻणो ई पवंदो। ऐं ॿिए पासे पीरियल सोडल खे चवंदो त तूं फ़ैसिले लाइ जल्दबाज़ी पियो करें, तूं जल्दबाज़ी न कर। सोडल चवंदो त सोटर वारा जेल हली विया आहिनि, असां जेसीं ताईं माट करे विया आहियूं जेसीं ताईं उन्हनि खे सज़ा नथो मिले छा असां उन्हनि खे आज़ादु करण लाइ फ़ैसिलो बि न कयूं। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा।